रेहान है तेरी अम्मा को केर पे मारे छोटू मलानो के नाला उंदा और अमन अमन के को मारे वो अम्मी को क्यों पे मारे किलेशन के पे मारे कुछ इधर बेआइन था मुझे अदालत कपे मुझे इंसाफ कपे इन द्वार के अंदर कयो वने मुझे केर ना मन निंदन किया मुझे इंसाफ रेहान आली की रहे कौन मलाना किथे बैठल हो दी असा बार्डर में छा मामलो होयो अज ता के कोर्ट सबोरी जका तो मुझे मामलो यो रात जो मुझे मुड़स मुझे उन चाचो थे मुझे मामो थे उनके वठी मुझे नंढड़ो खसे मुखे मुड़स माराए पो इंसाफ अली वो पांजी भाजी सां ठहियल हो मूंखे बर्दाश्त न पई थिए मां चयो पंहिंजो नंगाए हलाए भाॼीअ जो नालो इरम अथसि उन पीउ जो नालो असलम अथसि उन सां ठहियल हो मां हिनखे झलींदी हुअमि न मुणंदो उन सां राब्तो हूंदोसि उन सां ॻाल्हाईंदो खाईंदो पीअंदो पोइ उन जे करे मूंखे काल्ह जो इंसाफ़ ॾेई राति जो मूंखे 10 बजे मामे खे वठी पंहिंजे चाचे खे मूंखे मराए पियो मूंखे अदालत खपे मूंखे इंसाफ़ खपे हिननि ॾुआरनि खे अंदरि कयो वञे मुंहिंजो केरु न आहे मां निंदण कीअं आहियां मुंहिंजो इंसाफ़ मुंहिंजो अॼु बचो मूंसां गॾु आहे अगरि हिनखे लॻी वञे हा गोली मुंहिंजे बचे जो केरु थिए हा मां कंहिंखे मुंहुं ॾियां मां कोर्ट खे छा चवां त मुंहिंजो बचो कीअं मारियो आहे सुभाणे उहो इंसाफ़ मूं ते आणनि हा त हिन मारियो आहे मूंसां इंसाफ़ थियो वञे इंसाफ़ अमंद ऐं पिसंद साहब खान ये सभु हिन सां मिलियल आहिनि मूंखे मारण जे लाइ राति 10 बजे मां थाणे बार्डर वारे थाणे ते वई आहियां 1 बजे पहुती आहियां दर दर जी ठोकरियूं खाए नालियुनि में किरंदी मां हुन ते मुंहिंजी को अदालत हुन न कई उन्हनि खे घुराए ॿिन्हिनि खे मुंहिंजे सहुरे खे ऐं मुंहिंजे मुड़ुस इंसाफ़ खे घुराए हुनखे हथु कढी ॾिननि मुंहिंजी का अदालत न कयनि मतिलबु मां कोर्ट सगोरी में आई आहियां पंहिंजो इंसाफ़ घुरण आई आहियां अॼु उहे खुलियल घुमंदा सुभाणे वरी मूंखे माराईंदा मूंखे इंसाफ़ खपे वञे मुंहिंजो अदालत कई वञे नालो सोनिया सुनाणी बरोच किथे जो आयो भेण बालाच खान गोठ सखरा छा मामलो आज ता कोर्ट आयो कोर्ट ता के मुंहिंजो मुड़ुस मारे पियो मूंखे उहो घरां तड़े छॾ आसिफ नालो अथसि मारे तड़े पोइ मां वञा पियो मां ॾे मूंखे माई इहो ई चयो आहे बसि मां ख़र्चो न पियो ॾे कुझु बि न पियो ॾे न कमकार करे पाण बि मवाली हुयो पोइ मां चयोमांसि मूंखे ख़र्चो ॾे जा मेहंदी तेल वठी ॾे 4 महीना थिया मुंहिंजा वार ई कटे छॾी इन ते पियो मां चयोमांसि ॻोठ जा वॾा उन्हनि खे धारनि उन चयो असांजो वास्तो ई को बि न आहे पाण ॼाणियो मां वियमि माउ वटि माउ मूंखे ईअं चयो आहे त असांखे मारे वेंदा तोखे ज़ोर जो वठी वेंदा तूं वञ हुकूमत में पोइ मां हिते कल्ह निकिरी आई आहियां मुमिन थाणे उन्हनि मूंखे हिते वठी आया हाणे मां दारलामान वञणु थी चाहियां मां गिरफ़्तार करे हुकूमत मुंहिंजो वार जे कटे मुंहिंजो इन वारनि जो इंसाफ़ करे गिरफ़्तार करे हुकूमत मुंहिंजो इहो ई मतिलबु आहे हा मुंहिंजो वार कढे तज़लीम करे वई आहे रोज़ मूंखे मारे जेको ॻोठ वारा चई इन सां भॼी वई आहे इन सां कर निकिरी वेंदी त ठीकु आहे न त इस्लाम ॾेई मारे विझंदासीं तोखे मूंखे छाजे न हक़ ते इस्लाम ॾींदो पोइ मुंहिंजो भाउ मूंखे रोई भाकुर विझंदो मुंहिंजो भाइरनि जो को बि कसूर न आहे उहो बि निंदड़ को असां बेवा आहियूं असांजो कोर बि अदुल न पियो करे उन ते मां निकिरी आई आहियां हिते 3 महीना मां रहंदमि तलाक वठंदमि मुंहिंजे मुड़ुस खे जिनी बि कयो गिरफ़्तार उन खे कयो मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे सहुरे खे ऐं ससु बि मूंखे घुटो ॾेई राति जो मारे मां मुड़ुस सां गॾु सुम्हां मूंखे ससु हेठि सुम्हारे महिरबानी कयो इहो मुंहिंजो अदालत करनि इंसाफ़ कयो महिरबानी कयो इनखे गिरफ़्तार कयो मुंहिंजे सहुरे खे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे अस्सलामुअलैकुम अदा सभ खां पहिरियां त मां HCPS मोमेंट लाड़काणे खां अदा ही ॿई प्रोटेक्शन जे लाइ चई रही हुयूं इन्हनि खे ख़तरो हुयो पोइ तंहिं करे अॼु असां सेशन 4th एडिशनल सेशन जज साहब वटि अपीयर कयूं सिक्योरिटी ॾेई करे पोइ इन्हनि ॿुधायो त असांखे जान जो ख़तरो आहे पोइ हींअर असां जज साहब जन जे हुकुम मुताबिक़ इन्हनि जो ऑर्डर थी वियो ऐं हाणे इन्हनि खे असां सिक्योरिटी ॾेई करे तहफ़ुज़ ॾेई करे दारुल अमान न पेश 4th एडिशनल सेशन जज साहब लाड़काणा